Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest updates. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, गुफ्तगू जो प्रोग्राम कंदासूं पाकिस्तान स्टील मिल्स के हवाले से, जिते हुकूमत स्टील मिल के समूरनि मुलाज़िमनि खे फ़ारिग करण जो फ़ैसिलो कयो आहे। जॾहिं त उन मसइले की पेचीदगी, उनजा केतिरा मामला, ज़मीन जो इशू, उनकी ज़मीन जेका है, उनखां अलावा जेको आहे हिकु वर्कर्स के लाइ इहो जेको फ़ैसिलो कयो वियो आहे, ख़ुदि स्टील मिल जो जेको इहो फ़ैसिले ताईं पहुचण खां पहिरियों वारी जेका सूरत हाल आहे, उन ते गुफ़्तगू करण लाइ असां राब्तो कयो आहे स्टील मिल बोर्ड जे अॻूणे चेयरमैन, मुल्क जे नामियारे टेक्नोक्रेट, अॻूणे वफ़ाक़ी सेक्रेटरी साईं फज़लुल्लाह कुरैशी साहब जन सां अचो था उन सां राब्तो गुफ़्तगू कंदा आहियूं। साईं कुरैशी साहब, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। साईं कुरैशी साहब, ही जेको स्टील मिल्स जे हवाले सां फ़ैसिलो थियो आहे, तव्हां बि स्टील मिल जे अंदरि बहसियत चेयरमैन जे कमु कयो आहे, कीअं था ॾिसो इन सॼे फ़ैसिले खे? ॾिसो, जेका हालात आहे, मौजूदा हालात में जॾहिं गवर्नमेंट गोमगो में आहे, अॼु खां न पर 15 सालनि खां वठी सरकार सही नमूने फ़ैसिलो कोन करे सघी आहे त इनखे हलाइणो आहे या बंदि करिणो आहे। ऐं वर्स्ट कंडीशन हाणे तॾहिं थियूं जॾहिं 5 सालनि खां मिल मुर्गो बंदि हुई ऐं ज़ीरो प्रोडक्शन हुई, ऐं हर साल हर दफ़े रुगो पघारनि जे मद में 30 करोड़ रुपया हर महीने ॾिना पे विया। इहो को जवाज़ कोन हो, इहो का सेंसिबल ॻाल्हि कोन हुई कंहिं बि गवर्नमेंट लाइ या कंहिं बि धुर जे लाइ। इहा हिकिड़ी ये सुप्रीम कोर्ट बि न त सख़्तीअ सां ऑब्ज़र्वेशन ॾिना पंहिंजे मार्च जे हियरिंग में त बाबा हे कहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हां पिया एतिरा अरबा रुपया ख़र्चु कयो हर महीने हर साल, ऐं तव्हां कुझु बि कोन था कयो। इन ॻाल्हि खे हिकु तरफ़ छो था कयो पिया? ऐं हीउ जेको फ़ैसिलो पोइ थियो ECC जो, इन में सुप्रीम कोर्ट जा ऑब्ज़र्वेशन बिल्कुलु नज़र में रखी पोइ कयो वियो, छाकाणि जो 2006 में सुप्रीम कोर्ट मना कई त बाबा इनखे तव्हां प्राइवेटाइज़ न कयो, जो उन वक़्तु मिल जी सूरत हाल सुठी हुई, नंबर 1। नंबर 2, उते जेका एसेट्स जी जेका असेसमेंट कई वई उन ज़माने में त तमामु हिकिड़ी ग़लति नमूने कई वई, जंहिंजे करे सुप्रीम कोर्ट जो उन वक़्त जो फ़ैसिलो पंहिंजे हिसाब सां ठीकु हुयो। पोइ हाणे उन फ़ैसिले खां पोइ हाणे वरी सुप्रीम कोर्ट शायदि 9 तारीख़ इन ॻाल्हि खे वरी रिव्यू कंदी पंहिंजो, छाकाणि जो रिकॉर्ड में अञा त सुप्रीम कोर्ट जो उहो फ़ैसिलो क़ाइमु आहे। उनखे सुप्रीम कोर्ट उन फ़ैसिले खे पंहिंजो रेट ईंदी त बाबा उहो फ़ैसिलो असांजो हाणे तव्हां वापसि था वठो फ़ैसिलो, ऐं हाणे तव्हां मिल खे प्राइवेटाइज़ कयो त तव्हांजी मर्ज़ी, या त सख़्तीअ सां ऑर्डर कंदी त तव्हां प्राइवेटाइज़ कयो, छाकाणि जो तव्हां को मिल कोन थी हले पई ऐं जिन में जान छॾायो। इहो डिपेंड कंदो 9 तारीख़ कहिड़ी जजमेंट थी अचे। ऐं साॻी तारीख़ 9 तारीख़ हीउ जेको फ़ैसिलो ECC जो थियल आहे मज़दूरनि खे फ़ारिग करण वारो आहे 20 अरब रुपयनि वारो, इहो बि सॼो रिव्यू थींदो कैबिनेट में, छाकाणि जो इन ते काफ़ी टेका टपड़ी थी आहे इन फ़ैसिले ते। इन फ़ैसिले जा मेरिट्स, इन फ़ैसिले जी इनकम्पलीशन ते इहो फ़ैसिलो सिर्फ़ु फ़ैसिलो मज़दूरनि खे फ़ारिग करण जो कोन्हे, ॻाल्हि आहे त स्टील मिल जे बाबति को बि फ़ैसिलो कोन्हे ॾिनल। ऐं जेके इन के अलावा जेके लाइबिलिटीज़ आहिनि 250 अरब रुपए जूं, उहे काॾे वेंदियूं, केरु वठंदो? उन लाइबिलिटीज़ खे जेकॾहिं माफ़ु कयो वेंदो त पोइ छो न भला मूंखे मिल ॾेई वञे। जेका तव्हां लाइबिलिटीज़ माफ़ु था कयो पिया त मूंखे मिल ॾियो त मां थो मिल हलायां। हाणे सिंध गवर्नमेंट जेका ऑफर कई आहे, मूंखे उनजी ख़बर कोन्हे, इहा ॻाल्हि कल्ह सईद गनीअ कई, पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त इनको 2 दफ़ा अॻु मुस्लिम लीग काफ़ जी गवर्नमेंट ऐं ग़ालिबन हिन गवर्नमेंट बि स्टील मिल बंदि पई त सिंध गवर्नमेंट खे ऑप्शन ॾिनो त बाबा तव्हां भले खणो। ऐं इहा ॻाल्हि CCI ताईं बि डिस्कस थी। मुराद अली शाह टू माई नॉलेज एक्सेप्टेड दैट, लेकिन बाद में सिंध गवर्नमेंट फिरी वई, छाकाणि शायदि पार्टीअ खे या पार्टीअ जे वॾनि खे कंहिंखे ॻाल्हि क़बूल कोन हुई। ऐं इहा ॻाल्हि जेका आहे इहा पार्टीअ जी गोमगो जी सूरत हाल जेका आहे अॼु जी कोन्हे, 2010 खां वठी इन में आहिनि त इनखे मिल खे हलाइजे या न हलाइजे। छाकाणि मूंखे जेको तजुर्बो थियो इन कमु करण में उहो इहो ई थियो त का बि धुर, का बि गवर्नमेंट इन मामले खे सीरियस सां कोन थी ॾिसे पई जंहिं मामले खे ॾिसणु घुरिजे। अच्छा, तव्हांजो ही किताब मुंहिंजे हथ में आहे, कुझु यादूं कुझु ॻाल्हियूं, आत्मकथा जो 3 हिसो आहे। उनमें मां ॾिसां थो पियो त तव्हां बहसियत चेयरमैन जे काफ़ी लेटर लिखिया आहिनि। उनमें जेको आहे हिन वक़्तु मुंहिंजे साम्हूं आहे त हिकिड़ो लेटर तव्हां लिखियो आहे जंहिंमें रिवाइवल ऑफ स्टील मिल्स जे नाले सां तव्हां लिखियो आहे, जेको अकाउंट खोलण जो मसइलो हुयो। उनखां पहिरियों जेको आहे तव्हां लिखियो आहे जंहिंमें
स्टील मिल जे रिवाइवल ऑफ स्टील मिल्स उहो तव्हां इसाक डार साहब खे लिखियो आहे, मिनिस्टर ऑफ फाइनेंस खे। जी हा। ऐं उन खां पहिरियों जेको आहे तव्हां लिखियो आहे हफ़ीज़ शेख सर। उहो पंहिंजो मुख़्तलिफ़ लेटरनि ॿियो डियर एजाज़ साहब खे लिखियो आहे तव्हां। वो पेट्रोल गैस जे करे त गैस यस, असांजी खोलियो। डिसकनेक्शन ऑफ गैस सप्लाई बि तव्हां उन ते मिस्टर शेख साले खे लिखियो आहे। सो इहे तव्हांजा जेके मुख़्तलिफ़ जेके उन वक़्त जा आहिनि ऐं बेल आउट जे अर्ली इम्प्लीमेंटेशन लाइ बि तव्हां लिखियो आहे बहसियत चेयरमैन जे। छा इशू छा आहे? स्टील मिल हलाए नथी सघिजे, हली नथी सघे, या हुकूमत जे अंदरि विल न आहे, एक्चुअली आहे छा? मां पंहिंजे जेको इहे एनेक्स्टर खां अॻु में जेको मां 2 पेज जो ब्रीफ ॾिनो आहे उन मूं क्लियरली चयो आहे त नियत जी खोट आहे। नियत कंहिंजी बि कोन्हे त इनखे हलाए सघिजे। जो मूं करे उन में मां इन में जेको सभु ॻाल्हियूं करे ऐं त एतिरे क़दुरु जो मूं हिनखे चयो त बाबा तव्हां हिनखे पहिरीं ॻाल्हि त इहा थी त जेतिरो वक़्तु मां रहियुसि हिनखे मुंहिंजो बोर्ड जेतिरे वक़्तु रहियो त गवर्नमेंट पंहिंजे तरफ़ां 6 दफ़ा CEO चेंज कया। जेके मूंखे पावर कोन हो इहे गवर्नमेंट खे पावर आहे। इन खां पोइ जेका मिनिस्ट्री कंट्रोलिंग मिनिस्ट्री आहे उन में 6 सेक्रेटरी चेंज थिया। हाणे जे इदारे जी तव्हांखे जेकॾहिं इदारो हलाइणो आहे ऐं इदारे जी तव्हां अहिड़े नमूने तव्हां कयो ऐं को बि माण्हू टिके कोन पियो। 3 प्राइम मिनिस्टर्स ऑर्डर कया त बाबा स्टील मिल खे रिवाइव कयो ऐं बेल आउट ॾियण लाइ एग्री कयूं। ऐं बेल आउट जो मूं तव्हांखे हिते नेक्स्टर ॾिनो आहे जंहिंमें तव्हांखे मां बेल आउट जी पोज़ीशन वाज़े कई आहे त असां बार बार जॾहिं बेल आउट लाइ वियासीं त असांखे हिनखे 2010 में यूसुफ रज़ा गिलानी बेल आउट ॾिनो। इन खां पोइ ॿीहर बेल आउट असांखे मिलियो पंहिंजे परवेज़ अशरफ तरफ़ां। टियों दफ़ो यस, उहो इनेक्स्चर मुंहिंजे साम्हूं उहो लेटर पियो आहे जेको प्राइम मिनिस्टर हाउस मां मीडिया ऑफिसर्स खे जारी थियो आहे जून 11 2010 जो। यूसुफ रज़ा गिलानी साहब हैज अप्रूव्ड द बेल आउट पैकेज फॉर द पाकिस्तान स्टील मिल्स एज प्रपोज्ड बाय द मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रीज एंड प्रोडक्शन। हा त पोइ उहो जॾहिं बेल आउट अप्रूव थिए थो त पोइ मिले बेल आउट थियो त 10 अरब जो मिलनि 2 अरब थिया। हाणे इहो जेको मां पंहिंजे किताब जे 585 पेज ते जेका तफ़सील ॾिनी आहे उन में जेकर तव्हां ॾिसंदो त मूं कुल 102 अरब रुपए जो रिक्वेस्ट कयो टाइम एंड अगेन, छाकाणि मूं जेतिरो घुरिया पे पैसा मिलिया कोन पे। जेकर पहिरियों बेल आउट जेकर मुंहिंजो गवर्नमेंट जेको आहे पंहिंजो एग्री कयो हो जेतिरनि पैसनि जो त उनजे बदिरो मूंखे उनजे अधु पैसा मिलिया पे, पैसा मिलिया ई न पे। मुंहिंजी डिमांड जेका 20 अरब ई मिलिया 10 अरब जंहिंमें तव्हां समरी ऑफ बेल आउट्स जेको ॾिनो आहे समरी ऑफ बेल आउट्स में। हा त ॾिसो त जेके टोटल में जेको आहे मुंहिंजो घुरियो 20 अरब मिलिया 10 ऐं उन में बि 10 अरब वरी घणा करे मूंखे खपनि असुल पैसो खपनि रॉ मटीरियल जे लाइ। रॉ मटीरियल लाइ मूंखे पैसा मिलिया कोन पे। जेके पैसा मूंखे मिलनि या एडजस्ट पिया थी वञनि। जेको गवर्नमेंट जो डेट हुयो जो नेशनल बैंक पैसा पई कटे पहिरियों असांजो LC खोलण लाइ त उहे में जेके मुंहिंजा जेके मूंखे पैसा मिलिया जंहिंमो मतिलबु आहे त घणे में घणा पैसा त खणी वई पंहिंजो नेशनल बैंक। इन खां पोइ जेके ॿिया बि जेके लाइबिलिटीज़ हुयूं उहे खणी वियूं। जेके स्टाफ जूं लाइबिलिटियूं स्टाफ जूं पघारूं यूटिलिटीज़ जा बिल आहे त रॉ मटीरियल लाइ त कुल मूंखे 17 अरब मिलिया जॾहिं 4 सालनि में। जॾहिं मूं घुरिया घटि में घटि मूंखे 32 अरब, पर जेकर हिकिड़ो ई दफ़ो मूंखे 6 अरब रॉ मटीरियल लाइ सिर्फ़ु मिली वञनि हा त मिल हली पिया। पर छा पियो थिए जॾहिं बि पैसा मिलनि पिया त पैसा रिलीज़ न। जीअं मूं तव्हांखे चयो त नियत कोन हुई, छाकाणि कैबिनेट जे फैसले कैबिनेट में अंदरि में झगड़ो हुयो, छाकाणि रहमान मलक ऐं कुझु ॿिया जेके मिनिस्टर हुआ से अगेंस्ट आहे स्टील मिल हलाइण जे। पर रज़ा रब्बानी ऐं खुर्शीद शाह ऐं क़ैद ताईं पंहिंजो हज़ार बिजाराणी साहब उहे इंसिस्टेंट आहे ऐं पार्टीअ जा हार्ड लाइनर जेके हुया उन्हनि जो इंट्रस्ट हुयो त मिल हले। ऐं उन्हनि जे करे पोइ असांखे चीफ मिनिस्टर प्राइम मिनिस्टर साहिबु पार्टी जे हार्ड लाइनर खे ॾिसी न पे करे सघियो। पर थी सघे पियो त असां हुनखे हाव करे फाइनेंस वारे खे चई छॾिया त बाबा छिके रख तूं, छाकाणि मूंखे प्रॉब्लम त फाइनेंस मिनिस्टर सां थियो न। त इन जे करे मां चवां थो त अंदरूनी खाना 2 पार्टी पीपुल्स पार्टी डबल पार्टी हुई इहा हुई। त उन जे करे ऐं तंहिंखां पोइ इहो ताज़ो मिसाल वरी हाणे आयो जॾहिं ज़माने में गवर्नमेंट ऑफर कयो त सिंध गवर्नमेंट पोइ फॉर्मली रिफ्यूज़ कयो ऐं कल्ह वरी ऑफर ॾिनी अथऊं त बसि असां मिल हलाईंदासीं।
बाबा मिल हलाईंदो तव्हां त तव्हां पंहिंजो टपड़ त संभाले मिल तव्हां कीअं हलाईंदो, काथों हलाईंदो? 250 अरब रुपया जेका लाइबिलिटीज़ आहे, जेके बैंकुनि जा कर्ज़ आहिनि, ॾिसो स्विगी गैस जा 10-15 अरब रुपया स्विगी गैस जा जेका कटी पई आहे, KEC जा बिल आहिनि, कराची वाटर बोर्ड जा बिल आहिनि, जेके दवाउनि जा सप्लाई कंदड़ माण्हू आहे उन्हनि जा बिल आहिनि, ऐं प्लस 40 अरब रुपया जेके आहिनि से आहिनि स्टाफ जूं लाइबिलिटीज़, गोल्डन शेक आहिनि, नो गोल्डन शेक आहिनि, पुराणा माण्हू, रिटायर्ड माण्हू जेके मरी विया तंहिंजा ड्यूज़, त इहे जेके सभु ॻाल्हियूं आहिनि से सोचण जूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं असुलु जेको बाक़ी जेको इन जे अलावा जेको जेको बैंकुनि जो जेको कर्ज़ु आहे कंसोर्शियम जो, नेशनल बैंक जो, उहो इन जे अलावा आहे। त इहा सॼी पोज़ीशन जे नज़र में रखी करे हाणे गवर्नमेंट त रुॻो फ़िलहालु फ़ैसिलो ॾिनो आहे त असां फ़ारिग़ था कयूं, पर फ़ारिग़ करण खां पोइ छा थींदो, को ब्लू प्रिंट त ॾियो। उहो ब्लू प्रिंट अञा ताईं कोन ॾिना अथऊं, ऐं उन में कीअं थींदो, कहिड़ो बार्गेन कंदो, छाकाणि जो कुझु कैबिनेट जा सिटिंग मिनिस्टर्स आहिनि, तिन उन ॾींहुं पार्टी सां वास्तो कयो आहे, जेके पहिरियों मिल में इंट्रस्टेड हुया 2006 में, ऐं ॿियो को कंसोर्शियम ठाहे ऐं मिल खणण लाइ तयारु थिया। न पर तव्हांजी जेका मां हिन सॼी गुफ़्तगू जो जेको बेस लाइन जेका वठां थो त ही मिल हलाए सघे थी जेकॾहिं हुकूमती सतह ते उन लेवल जी ओनरशिप हुजे त। हा, पर इन में छा आहे जो इहा 10 साल अॻु जी ॻाल्हि आहे। 10 साल में 2-3 डेवलपमेंट्स इहे थियूं आहिनि त मिल खे हिकु निंड दफ़े मेजर M&R खपे, मेंटेनेंस एंड रिकंस्ट्रक्शन। हा, मेंटेनेंस ऐं रिपेयर, छाकाणि जो जेके ब्लास्ट फर्नेस आहिनि जिते असुल में फौलाद ठहंदो आहे, उहे तमामु ॻरी चुका आहिनि। त घटि में घटि $1 अरब तव्हांखे खपंदो त सभु प्लांट्स खे तव्हां हिकु दफ़ो रिवाइव कयो, पोइ मिल पहिरें धक में 60-70% हली वेंदी ऐं प्रॉफिटेबिलिटी ते अची वेंदी, जेका तव्हां लाइबिलिटीज़ खे फ़िलहालु पासीरो करे रखो त। पोइ इनखे वाइबल करण जो तरीक़ो इहो आहे त हिते 1 मिलियन या 2 मिलियन टन जो ॿियो प्लांट लॻे, जेको रशिया एग्री कयो हुयो। तव्हां हिन में पढ़ंदो त मुंहिंजो CEO 2012 में 2 दफ़ा वियो रशिया, उतो पुटिन अचिणो हो, पुटिन ऐं ज़रदारी जे विच में एग्रीमेंट थियणो हो, जेको एग्रीमेंट तयारु हुयो, पुटिन कोन आयो, ज़रदारी एग्रीमेंट कोन कयो, तंहिंजे करे रशियन मोटी विया। रशिया चए पई त असां हिन मिल खे हिकिड़ो रिपेयर कंदासीं, ॿियो असां $1 अरब ॿियो विझी करे ऐं ॿियो प्लांट हणंदासीं, छाकाणि जो उहा मटीरियलाइज़ छो न थी सघी? तव्हांजी इंफॉर्मेशन बैसियत चेयरमैन जे तव्हांखे का त उनजी इनसाइट मिली हूंदी न। इनसाइट जॾहिं पुटिन न आयो, माना ॿिन्ही गवर्नमेंट जो पाण में का ॻाल्हि कोन थी सघी, जॻह हिकिड़ो इशू इहो रुॻो इशू कोन हो न स्टील मिल जो, ॿिया बि इशूज़ आहे। त इंटरनेशनल पॉलिटिक्स अहिड़ी आहे जो तव्हांखे तो प्रेशर पइजी वियो त हथु खणी वियो त न कयो, छाकाणि जो पुटिन सां रुॻो इहा ॻाल्हि त कोन थियणी न। इट वॉज वन ऑफ द एग्रीमेंट। ऐं मूंखे उन ज़माने में कमाल काज़ी हो रशिया में सफ़ीर, साढ़े हैदराबाद काज़ी मोहम्मद अहमद जो फर्ज़ंद अॼुकल्ह कराची में रहे थो पियो। तव्हां उन को ही वॉज इन बिटवीन, हुनखे बि हुन पार्टीज़ पोइ बि जॾहिं स्टील मिल में माहौल, तॾहिं बि हुन चयो त पार्टीज़ अचण लाइ रशिया में तयारु आहिनि, छाकाणि ही वॉज एम्बेसेडर इन रशिया। त इहे सभु ॻाल्हियूं आहिनि, पोइ सीक्रेट सम्झो या ओपन सम्झो, पर ॻाल्हि इहा हुई त नियत जी मूं ॻाल्हि कई त मूंखे सीरियसनेस नज़र न पई अचे, सिवाइ हिन जे त लेबर यूनियन जो प्रेशर हो। शमशाद जेको हो उहो पीपुल्स पार्टी जो ख़ासि माण्हू हो, उहो गवर्नमेंट जो एडवाइज़र बि हुयो, त मिल जे बोर्ड ऑफ डायरेक्टर ते बि हुयो, त लेबर यूनियन जो लीडर बि हुयो, उन वक़्तु जेका CBA हुई उन जो चेयरमैन बि हुयो, त उन जे प्रेशर में पियो हले कोन। पर हाणे जॾहिं उहो बि न रहियो, उहा यूनियन बि कोन रही, उहा अधो अधु माण्हू उहे ख़तमु थी विया। जेके मुंहिंजे ज़माने में 16-17 हज़ार मज़दूर आहे, उहे के रिटायर थी विया 10 सालनि में, के छॾे विया, त इहे बाक़ी बचा 9,000। ऐं 9,000 मां इहे जेके बि कनि फ़ारिग़, पर मां अॻे बि चयो आहे त जेको बि माण्हू मिल वठंदो त उनखे 2-3 हज़ार माण्हू खणणा पवंदा, ऐं इन्हनि माण्हुनि में खणंदो जो इहो मैन पावर ॿिए हंधि तव्हांखे कोन मिलंदो। न पर तव्हां इहो जेके ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, दिस इज़ ऑल द स्टोरी जेका ज़रदारी ऐं गेलानी ऐं परवेज़ अशरफ जे दौर में थी। पर मां तव्हांजो हिन ज़मीमे में हिकिड़ो लेटर ॾिसां थो त इसाक डार खे 2013 में एज़ अ मिनिस्टर ऑफ फाइनेंस बि एड्रेस कयो आहे। गवर्नमेंट जेका नवाज़ शरीफ़ जी आई, उन जो छा रवैयो हुयो हिन सॼे मामले ॾे? उन जो रवैयो त पहिरीं ॻाल्हि त उन्हनि खे जेको गवर्नमेंट एडवाइज़र त बाबा बोर्ड खे तव्हां ख़तमु कयो,
इहो ख़त बि इहो मुंहिंजो लास्ट लेटर आहे जुलाई जो लिखियल। हा इन खां पोइ अगस्त में बोर्ड ख़तमु थी वियो ऐं मूंखे चयो त तूं आख़िरी बोर्ड जी मीटिंग करे चेयर कर ऐं फारिग थी। त उहो बोर्ड ख़तमु करे हिननि छा कयो, जेको सेक्रेटरी प्रोडक्शन हो उनखे बोर्ड जो चेयरमैन ऐं चीफ एग्जीक्यूटिव करे छॾियऊं, जेको अगेंस्ट कारपोरेट लॉ जी प्रैक्टिस आहे। कारपोरेट लॉ चए थी त चीफ एग्जीक्यूटिव ऐं चेयरमैन अलॻि हुजनि, जंहिंजे तहत मां चेयरमैन थियो छाकाणि आउं चीफ एग्जीक्यूटिव कोन हुउसि, उहो गवर्नमेंट रखंदी। ऐं उन जे करे ई जेको आहे सो वरी हिननि उन कारपोरेट लॉ खे न मञियो। पोइ इहा रोलो हलंदो रहियो आहे, पोइ मिल पोइ वरी सह कोन थी ऐं पोइ प्रोडक्शन बंदि थी वई। प्रोडक्शन बंदि थियण खां पोइ गैस बंदि थी वई ऐं विदिन द ईयर मिल ख़तमु थी वई। मतिलब नवाज़ शरीफ वारनि जो रवैयो इहो हुयो त भई उहे न उन्हनि जो रवैयो कोई पीसफुल, उन्हनि जो कोई इंट्रस्ट कोन हो मिल में, त ऐं पोइ हो मिल हलाइण जो हुनजो को बि शौक़ु कोन हुयो। मतिलब उन्हनि इहो बि कोन हुयो त असां हिनखे प्राइवेटाइज़ कयूं, हिनखे विकिणूं या इन तरह जी का, मतिलब हुननि जे एजेंडा ते इहा ॻाल्हि हुई न? उन्हनि जे एजेंडा ते दे आर कंफ्यूज़्ड ऐं उहो कंफ्यूजन अॼु बि आहे। मां चवां थो त हीउ जेको हुननि फ़ैसिलो कयो आहे इहो ॾिसूं किथे थो बीहे। थी सघे थो सुप्रीम कोर्ट जे इंटरवेंशन जे करे थिए, ऐं थी सघे थो त जेकॾहिं अंदरूनी प्रेशर को अचे थो या को वॾियूं कुवतूं चाहिनि थियूं मिल खे बचाइण, हे बि पोइ पीपुल्स पार्टीअ जो बहानो वठी करनि या त सिंध गवर्नमेंट ते अचे थी सचपच सीरियस थी करे, पर के ब्लू प्रिंट्स ते हिन वक़्तु मुंहिंजे साम्हूं कोन्हनि। इन करे आउं नथो चई सघां त केरु सीरियस आहे, कीअं सीरियस थींदी, पर जेके इशूज़ कर खयूं बीठा आहिनि, जंहिंमें हिकिड़ो लेबर जो इशू आहे, ॿियो इन सिंध जी जेका सिंध गवर्नमेंट ज़िद ते बीहे थी इन लैंड जी प्रोपराइटरी जो इशू आहे। त जेकॾहिं लैंड सिंध गवर्नमेंट नथी ॾियणु चाहे सवाइ हुनजे जेका हिन वक़्तु मिल जे आहे त मिल जे एक्सपेंशन जो इशू थींदो ऐं मिल जी वाइबिलिटी इशू आहे। छाकाणि किन धुरनि जो इहो बि ख़्यालु आहे त इन ज़मीन में हिते ॿियूं इंडस्ट्रीज़ हणी करे इन लैंड जा पैसा कमाइजनि ऐं इहे सम्झो त जेको 13,000 आहे त इहो 13-14 अरब रुपया मिली पवंदा। माना उहे मिल खां वधीक उन ज़मीन में इंट्रस्टेड आहिनि, ईअं खणी चइजे। मूंखे कुझु ईअं लॻे थो या कहिड़ा सिग्नल्स बाज़ार में अचनि था, पर हर सुवालु आहे त उहो सॼो डिपेंड करे थो त कहिड़ियूं पार्टीज़ इंट्रस्टेड आहिनि। ऐं बेसिकली ॻाल्हि आहे त जेकॾहिं चाइनीज़ या रशियन अचनि था त उहे कहिड़ी स्टेज ते अचनि था ऐं जेकॾहिं उहे ईंदा बि त पोइ मिल खे कीअं हलाईंदा, जेकॾहिं एक्सपेंशन कंदा त केतिरी इन्वेस्टमेंट कंदा। छाकाणि जो जेकॾहिं एक्सपेंशन थिए थी त तव्हांखे हिकु जेटी आहे जिते जहाज़ अची लॻंदा आहिनि, उनखे इम्प्रूव करणो पवंदो जीअं वॾा जहाज़ अची सघनि। तव्हां पहिरियों चओ त तव्हांखे जेके हो तव्हांजा टर्बाइन्स आहिनि उन्हनि खे बि तव्हांखे करणो पवंदो। टर्बाइन न, पर ब्लास्ट फर्नेस, ब्लॉक्स, ब्लास्ट फर्नेस जंहिंमें जेके वॾा देगड़ा आहिनि, जंहिंमें जेके ज़ाहिर थींदा आहिनि, जिते जिते जेको फौलाद पचंदो आहे। छाकाणि ॿी कोकोविन बैटरी आहे उहा ठीकु आहे, जेका हॉट रोलिंग मिल आहे, कोल्ड रोलिंग मिल आहे, उहे ठीकु आहिनि। ऑक्सीजन प्लांट बि ठीकु आहे, पावर हाउस बि ठीकु थी वेंदो। त 13-14 कंपोनेंट्स आहिनि जंहिंमें इहे ॿ जेके वीकर कंपोनेंट जो सॼो प्रेशर इन ॿिनि शयुनि ते हूंदो जो ॻरंदो हुते आहे फौलाद। ब्लॉक जेको चओ था टर्बाइन न, पंहिंजो ब्लास्ट फर्नेस, ब्लॉक फर्नेस ऐं ॿियो जेटी। ब्लास्ट फर्नेस थींदो, जेटी जी इम्प्रूवमेंट थींदी, नवां ब्लास्ट फर्नेस लॻंदा। त इन्हनि जी कैपेसिटी 11 लख टन जी आहे ॿिन्ही जी। त उहा नई जेका इन्वेस्टमेंट थींदी उहा थींदी, बाक़ी ज़मीन में का इन्वेस्टमेंट कोन थींदी। ऐं जेटी बि पंहिंजो जेटी बि ठही वेंदी। हू जेको कन्वेयर बेल्ट आहे उहो बि उन ते प्रेशर घटि पियो, छाकाणि जो मूं पंहिंजे ज़माने में एतिरी डेवलपमेंट कई, बलूचिस्तान में इन्वेस्टमेंट कया पैसा, त उतो आयरन ओर अची सघे थो। जेकॾहिं बलूचिस्तान जो हालात ठीकु हुजनि त स्टील मिल जो घणो भाङे ओर बलूचिस्तान में अची सघे थो, जो असांजो टेस्टेड आहे बलूचिस्तान में ओर आहे। तंहिंजे करे असां इम्पोर्ट को बची वेंदासीं, इहा हिकिड़ी वॾी सेविंग थी सघंदी। अच्छा कुरी साहब, हाणे सिंध गवर्नमेंट जेकॾहिं इहा वठण जी जेका ॻाल्हि कई आहे, तव्हांजे ख़्याल में जीअं तव्हां चओ त 10 साल पहिरियों जी ॻाल्हि ऐं अॼु जी ॻाल्हि में फ़र्क़ु आहे। अॼु जेकॾहिं सिंध गवर्नमेंट वठे त उन जे लाइ छा उहो एग्रीमेंट जे अंदरि कहिड़ियूं शयूं आहिनि जिन ते फोकस करणु घुरिजे? पहिरीं ॻाल्हि इहा थींदी जेके लोन्स जेके आहिनि से डेफर थी वञनि। लोन जेके बि आहिनि बैंकुनि जा उहे डेफर थी वञनि। इन खां पोइ जेके लाइबिलिटीज़ जेके स्टाफ जो आहिनि से हिकु वक़्तु न पर किस्तुनि में ॾिनियूं वञनि। ऐं इन खां पोइ $1 अरब जो बंदोबस्तु थिए, एक्सपेंशन इम्प्रूवमेंट जो। मतिलबु 3 शयूं तव्हां चओ था त जेको लाइबिलिटीज़ आहिनि,
बैंकुनि जूं उहे डिफर थी वञनि हा फॉर अ टाइम पीरियड, मतिलबु जेसि ताईं मिल सर्वाइव करे जेसि ताईं। ठीकु आहे, हिकिड़ो इहो। ॿी ॻाल्हि हा इहा आहे त जेको पंहिंजो स्टाफ जूं जेके लाइबिलिटीज़ आहिनि उहे यकमुश्त ॾियण जे बजाए उहे पार्ट्स में ऐं पंहिंजो क़िस्तुनि में ॾिनियूं वञनि। बिल्कुलु ऐं टियों जेको तव्हां चओ था त मिनिमम रिक्वायरमेंट $1 अरब जी थींदी, हा उन जंहिंमें ॿ इहो शयूं जंहिंमें इहा जेटी बि ठीकु थींदी ऐं ब्लॉक फर्नेस बि ठीकु थींदा। ब्लास्ट फर्नेस थींदा ऐं शायदि ॿियो यूनिट जब प्रिलिमिनरी कमु थी वेंदो जेको नओं यूनिट लॻंदो एक्सपेंशन जो। अच्छा, जेको तसवुरु रहियो आहे त स्टील मिल शुरू खां वठी ओवर एम्प्लॉयमेंट उनमें रही आहे, जंहिंजे करे जेको आहे इहो इशू जेको आहे उहो केतिरे हद ते सही आहे ऐं हाणे उनखे कीअं एड्रेस करे सघिजे थो? ॾिसो न, हाणे त लकीली तव्हां वटि बचा ई कोन्हनि न माण्हू। ॾिसो न, जॾहिं मिल पे हली 19,000 ते, त उन वक़्तु जॾहिं मिल जी प्रॉफिटेबिलिटी थी आहे, जॾहिं फौजी आया जंहिंमें कर्नल अफ़ज़ल हुयो ऐं पोइ जनरल कयूम आयो, उन ज़माने में हिननि वॉलंटियरी फौज माण्हुनि खे रिटायरमेंट ॾिनी। माना माण्हुनि खे चऊं बाबा जेको रिटायर थींदो असां हुनखे पैसा ॾींदासीं। 2-2.5 माण्हू छॾे विया ऐं 2-2.5 माण्हू छॾे विया त कुझु लाइबिलिटीज़ घटिजी वियूं। त पोइ मिल जेके प्रॉफिट शुरू कया त आख़िरी साल जॾहिं जनरल कयूम हुयो त 20 अरब रुपया मिल जो प्रॉफिट हुयो, 10 अरब जी इन्वेंट्री हुई ऐं ॿिया बि कुझु ॿी का लाइबिलिटी मिल ते कोन हुई। पोइ हिकु धक सां जेके जीअं पीपुल्स पार्टी गवर्नमेंट आई त 2 सालनि में 25 अरब जो नुक़सानु थियो, हर शइ खाइजी वई। उनजो सबबु इनजो सबबु इनएफिशिएंसी, बेईमानी, पोइ केस हलिया, पोइ नेपट केस विया, पोइ ऑडिट थी, माल ग़लति फैसला ग़लति वक़्त ते कया विया। जॾहिं माल सस्तो हुयो तॾहिं न वरितो वियो, रॉ मटेरियल वरितो वियो जॾहिं तमामु महांगो हुयो। जॾहिं रॉ मटेरियल अची प्रोडक्ट तयारु थी त प्रोडक्ट जी क़ीमत किरी पई त उहे बिज़नेस लॉसिस थी विया। इनएफिशिएंसी हुयूं, वधीक लेबर खे भर्ती कई वई, लेबर खे रेगुलराइज़ कयो वियो। साॻी जिते असांखे मिल जी ऑप्टिमम ज़रूरत हुई 8-9 हज़ार मज़ूर जी, उते जॾहिं 17,000 मज़ूर थी विया त पोइ प्रॉब्लम थियो, छाकाणि यूनियनिज़म थी वई ऐं हर गवर्नमेंट इन में जेको आहे जीअं PI जो हाल आहे त PI ॿई सिस्टर ऑर्गेनाइज़ेशन ऐं रेलवे इहे हाईएस्ट एम्प्लॉयर्स आहिनि ऐं हाईएस्ट हिते जेको आहे सो लॉसिस आहिनि ऐं घणे में घणी इन्हनि जी जेका आहे। मां वरी हिकिड़ो जुमिलो कुरैशी साहिब तव्हां खां कंफर्म करणु चाहियां थो। मुशरफ जॾहिं छॾियो पए इक़्तिदार त उन वक़्तु स्टील मिल प्रॉफिट में हुई, पीपुल्स पार्टी आई त 2 सालनि में स्टील मिल जेका आहे उहा लॉस में हली वई। हा, ईअं आहे ॻाल्हि? आई सी। पोइ हाणे पीपुल्स पार्टी कीअं हलाए सघंदी जेकॾहिं पीपुल्स पार्टी पंहिंजे दौर में हिकिड़े प्रॉफिट वारे इदारे खे हेॾे वॾे पंहिंजो खसारे में विझी छॾे? उहो त ॾिसो न, उहो त कल्ह बि शायदि वञी चयो आहे सुप्रीम कोर्ट में इहा ॻाल्हि हली, पोइ चयो त बिज़नेस लॉसिस आहिनि, दोज़ वर कंसीडर्ड एज बिज़नेस लॉसिस। छाकाणि उन वक़्तु हिकिड़ो स्टेज अहिड़ी आई त सॼे दुनिया में स्टील इंडस्ट्री जेका वेहिजी वई, तंहिंजे करे उहो हिकिड़ो रीज़न उहो तव्हां ॾेई सघो था इनखे। पर जेकर तव्हां ॾिसो त जेके बैलेंस शीट ॾिनल आहे हिन मुंहिंजे किताब में, उन में तव्हांखे ख़बर पवंदी त प्रॉफिट किथे आहे, कीअं आहे, कहिड़े साल में केतिरा प्रॉफिट आहे। त उहो जेके आहे सभु प्रॉफिटेबिलिटी थी सघे थो जेकर पीपुल्स पार्टी न हुजे हा, ॿी का मैनेजमेंट हुजे हा त थी सघे थो उहा जेका आहे सा उहा बि लॉसिस करे हा, घटि करे हा या वधि करे हा। जंहिंजे करे इहे जेके ॻाल्हियूं आहिनि से तव्हां सॼियूं ॻाल्हियूं सुप्रीम कोर्ट ताईं डिस्कस थियूं आहिनि, नैब में डिस्कस थियूं आहिनि, के सभु जा केस जेके बार बार खुलिया आहिनि। त इन जे करे इन ते हाणे वधीक इहो माज़ीअ में ॾिसंदा त उहो त जेको मिल खणे उनखे ॾिसणो पवंदो त उहो छा कंदो छा न कंदो। जंहिंजे करे मां चवां थो इहे काफ़ी ग्रे एरियाज़ आहिनि ऐं काफ़ी सहूलियतूं जेको बि मिल वठंदो उनखे सहूलियतूं। हिन में हिकिड़ो चइबो अथव मुंहिंजो 573 पेज ते हिस्टोरिकल फाइनेंशियल एनालिसिस, त हिन में अकुमुलेटेड लॉसिस जेके ॾिसो था पिया त इहे जेके से लॉसिस पहिरियों 9 अरब 99 में आस्ते आस्ते घटिबा विया ऐं 3-4 में 2 अरब थिया, 4-5 में 3 अरब प्रॉफिट, पोइ 4, पोइ 8, पोइ 9, जेको प्रॉफिट वधंदो वियो ऐं पोइ वरी 8-9 में ऐं 9-10 में 16 अरब ऐं 27 अरब लॉसिस हलिया विया ऐं 10-11 में जॾहिं मूं वटि आई मिल त अकुमुलेटेड लॉसिस 39 अरब थी चुका हुया।
लोन पेमेंट ऐं वर्किंग कैपिटल चार्ज ऐं कैश बैंक बैलेंस टैक्सेस एंड ड्यूटीज पेड अक्यूमुलेटेड लॉसेस जेके तव्हां ॾिसो यस अक्यूमुलेटेड प्रॉफिट ऑब्लिक लॉसेस त प्रॉफिट ई हलिया आहिनि प्रॉफिट थी करे लॉसेस घटिया आहिनि ऐं आख़िरी स्टेज ते जेको प्रॉफिट आख़िरी हलियो आहे अक्यूमुलेटेड थी करे इहे सभु जेके दौर आहे कर्नल अफ़ज़ल जो दौर आहे ऐं मुशरफ जो दौर आहे ऐं हिन जो कयूम जो दौर आहे ऐं इन में लेबर जी छांटी बि थी आहे ऐं उन खां पोइ इहा प्रॉफिटेबिलिटी थी आहे पोइ यकदमि जेको आहे जीअं ॾिसो था तव्हां 98 में हिक ई धक जा 25 अरब रुपया नुक़सानु थी वियो मतिलबु जॾहिं 9 खां पोइ 9 खां पोइ 11 अरब थियो पोइ 11 अरब ॿिया थियो इहे सभु जेके थियो 39 अरब थी विया त इहे जेके ॻाल्हियूं थिए सभु रिकॉर्ड पिया आहिनि जेके वठंदा मिलनि सभिनी खे ख़बर आहे मां रुॻो चवां थो त मिल बाय इट सेल्फ वीक एॾारो न आहे मुंहिंजो जेको फिज़िकल जेको ऑब्ज़र्वेशन हुयो लेबर जो ऐं मिल जो जेका मिल आहे सा बाय सेल्फ को बीमार न आहे उनखे बीमार कयो वियो आहे ऐं ठीकु आहे बिज़नेस लॉसिस कंहिं हद ताईं थी सघनि था पर जेका नेक नियत सां हलायो वञे ऐं लेबर इंटरवेंशन खे ख़तमु करे लेबर खे कंट्रोल कयो वञे छाकाणि जो लेबर जी बि वॾा मुसीबतूं हूंदियूं न 22 गाॾियूं लेबर जे डिस्पोज़ल ते हिकिड़ा 1000-1500 माण्हू रुॻो कमु ई कोन कंदा हुया एक्स्ट्रा लेबर तमामु घणो इहे सभु इहे ॻाल्हियूं जेके हाणे माण्हू कहिड़ी वेई ड्रैग करे ॻाल्हि आहे त जेकॾहिं माण्हू फज़ीलत में हलाए त उन में मिल इट सेल्फ मां चवां थो न जीअं मूं तव्हांखे चयो त जेका तव्हां बैलेंस शीट क्लियर करे कंहिंखे बि ॾींदव KEC छा हुई KEC जेका हुई जॾहिं प्राइवेट करण खां अॻु में अलाए 96 अरब अलाए केतिरा अरब रुपया जेके गवर्नमेंट खे लाइबिलिटी क्लियर करणी पई ऐं प्लेन करे ॾिनो पोइ अॼु ॾिसो KEC किथे बि थिया एक्सपेंशन बि थी वई मज़ूरनि मां बि जान छॾायूं सर्विस बि इम्प्रूव थी वई ऐं KEC न हुई त फंक्शनिंग ऑर्गेनाइजेशन मतिलबु तव्हां चओ था त जेकॾहिं पब्लिक सेक्टर में ईंदी त शायदि उनजे बीमारी मां निकिरण जा चांसिस घटि थींदा प्राइवेट सेक्टर में वेंदी KEC वांगुरु त शायदि उनजे निकिरण जा चांसिस वधीक थींदा बिल्कुलु वधीक चांसिस छाकाणि जो असांजी हैबिट्स जेके पब्लिक सेक्टर जूं त अहिड़ियूं आहिनि जेके असां गुज़िश्ता तजुर्बो करे ॾिठो आहे पर जेकॾहिं पब्लिक सेक्टर हलाए ईमानदारी सां हलाए त मां सम्झा जीअं मूं तव्हांखे चयो त मिल जूं मेरिट्स आहिनि मिल हली सघे थी पर हलाइण वारे जो डिपेंड करे थो तव्हांजी नियत छा आहे तव्हां मिल खे एज़ अ पॉलिटिकल बोगी था इस्तेमालु कयो एज़ अ पॉलिटिकल स्टेज ते इस्तेमालु था कयो त तव्हां पॉलिटिकल गेम्स था वठणु चाहियो मिल इन पर्पज़ लाइ न आहे मिल फौलाद पैदा करण लाइ आहे ऐं फौलाद पैदा करण जूं सभु सलाहियतूं मिल में आहिनि अॼु बि बशर्ते की तव्हां हुनखे हाणे थोरी जेका 10 साल तव्हांजी अच्छा हाणे हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि कोई सभु ज़मीन आहे मिल जी सिंध गवर्नमेंट चए थी त असां ज़मीन जे पर्पज़ लाइ ॾिनी हुई हाणे उन लाइ एतिरा साल इस्तेमालु न थी आहे तंहिंजे लाइ जेकॾहिं तव्हां मिल विकिणंदव त ज़मीन असां पंहिंजी एक्स्ट्रा ज़मीन वापसि वठंदासीं जेका मिल जे म्यूटेशन में न आहे थियल ज़मीन का ज़मीन म्यूटेशन थियल आहे का न आहे सही आहे जेका ज़मीन म्यूटेशन थियल न आहे त उहा जेका असां सिंध गवर्नमेंट उन ते पंहिंजो राइट रखी सघे थी त अहिड़ी कैफ़ियत में तव्हांजे ख़्याल में जेके ॿियूं लॉबीज़ जेके तव्हां चओ था पिया इंटरेस्टेड लॉबीज़ जंहिंखे तव्हां चओ था पिया उन्हनि खे मिल में कहिड़ी अट्रैक्शन हूंदी न जेका मिल जी पंहिंजी प्रिमिसिस आहे उन में एक्सपेंशन जी गुंजाइश आहे न तव्हांखे मिल जी प्रिमिसिस खपे न प्रिमिसिस आहे रोड रस्ता आहिनि जेटी आहे कन्वेयर बेल्ट आहे जॻह आहे पावर हाउस आहे इहे त कोन सिंध गवर्नमेंट खसींदी न ऐं प्लस अंदरि कंपाउंड में एतिरी जॻह आहे तव्हांखे 2 गिलास फर्नेस हणण में कहिड़ो ज़मीन खपंदी तव्हांखे वधीक स्टोरेज खपे तव्हां वटि ॾिसो न हुनजो जेको यार्ड आहे जेको डंपिंग यार्ड आहे उहो अलाए घणा 1000 एकड़ आहे उहो तव्हां डंपिंग यार्ड ॿिए हंधि शिफ्ट कयो जिते तव्हां रख ऐं ऐश ऐं जेके ॿिया कठा कंदा आहियो उहो विदिन कंपाउंड वॉल आहे त उहो को वॾो मसइलो ज़मीन तव्हांजे ख़्याल में घणी पंहिंजो आहे मालियत जी न थी सघे थो ॾिसो डिपेंड करे थो तव्हां हुनखे कहिड़े इस्तेमाल में आणियो था इहा ज़मीन बेसिकली इन लाइ त डाउन स्ट्रीम इंडस्ट्रीज़ लाइ मिल ज़मीन वरिती रखी वई त जेके मिल मां प्रोडक्ट निकिरंदियूं उन ते जेका इंडस्ट्रीज़ ईंदी मिसाल जे तौर ते रेफ्रिजरेटर जी इंडस्ट्रीज़ आहे तव्हांखे लोह जूं चादरूं खपंदियूं जेका मिल तयारु कंदी मोटर कार जी इंडस्ट्रीज़ आहे तव्हांखे लोह जी चादरूं खपंदियूं जेका मिल तयारु करे थी त इहे अहिड़े क़िस्म जा जेके ॿिया बि जेके मिल जा बाय प्रोडक्ट्स आहिनि उन ते जेके तव्हांजा पाइप्स ठहनि था पिया तव्हांजा थंभा ठहनि था बिजलीअ जा त वॾियूं वॾियूं इंडस्ट्रीज़ आहिनि जेके उते डाउन स्ट्रीम जेके चइबो आहे जंहिंजे लाइ उहा ज़मीन रखी वई आहे
उन इंडस्ट्री लाइ यूज़ कंदो त तव्हांखे अलॻि पैसा मिलंदा। तव्हां जेकर हिनखे डिफेंस फेज़ ॾहों करे यूज़ कंदो त तव्हांखे अलॻि पैसा मिलंदा। मलक रियाज़ खे ॾींदो त अलॻि पैसा मिलंदा। उहो त डिपेंड कंदो तव्हां लैंड जो यूज़ कीअं था कयो पिया। कुरेश साहब तव्हांजी जी साईं हुकुम तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां अॼु इनसाइट ॾिनी असांखे ऐं इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। नाज़रीन, स्टील मिल जा अॻूणा चेयरमैन साईं फज़लुल्लाह कुरैशी साहब जन सां गुफ़्तगू थी। स्टील मिल जो असुल इशू छा आहे, बुनियादी मामला कहिड़ा आहिनि, स्टील मिल जे अंदरि केतिरी सघ आहे ऐं उनजी ख़राबी जो सिलसिलो कीअं शुरू थियो, छा थियो ऐं उनजा बुनियादी इशूज़ कहिड़ा आहिनि ऐं हिन वक़्तु जेका जंहिं पोज़ीशन ते बीठा आहियूं उनखां पोइ मामला कहिड़े तरफ़ वञी सघनि था, सिंध हुकूमत वठंदी त उनजा प्रॉस्पेक्टस कहिड़ा आहिनि ऐं जेकॾहिं पब्लिक सेक्टर प्राइवेट सेक्टर ॾांहुं इहा मिल वेंदी त उनजा प्रॉस्पेक्टस छा आहिनि। ख़ुदि ज़मीन जेका आहे जेका सिंध गवर्नमेंट जो जंहिं ते राइट आहे उहो ख़ुदि हिकिड़ो डिस्प्यूटेड जेको मामिलो आहे जंहिं ते सिंध गवर्नमेंट पंहिंजो राइट क्लेम करे थी, जेको जस्टिफाइड बि आहे बक़ौल साईं फज़लुल्लाह कुरैशी साहब जे। तंहिंजे करे इहे मामला ईंदड़ ॾींहंनि में हल थींदा। बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि जेका फज़लुल्लाह कुरैशी साहब चई त पीपुल्स पार्टी जे दौर में आसिफ अली ज़रदारी प्राइम मिनिस्टर तोड़े रज़ा रब्बानी ऐं ख़ुर्शीद शाह जी इहा ख़्वाहिश हुई ऐं मीर हज़ार ख़ान बेजारानी मरहूम उन्हनि जी इहा ख़्वाहिश हुई त स्टील मिल खे ठीकु करे हलाइजे, माण्हुनि खे बेरोज़गार न कजे। पर रहमान मलिक ऐं कुझु ॿिया माण्हू अहिड़ा हुआ जेके स्टील मिल जे ख़िलाफ़ु हुआ। उनखां पोइ नवाज़ शरीफ़ गवर्नमेंट जी एजेंडा ते स्टील मिल कोन हुई, न ई इमरान ख़ान जी गवर्नमेंट जी एजेंडा ते जेका स्टील मिल जेकॾहिं आहे त उहा इहा ई आहे त सभिनी माण्हुनि खे फ़ारिग़ कयो। बहरहाल गुफ़्तगू मां जेका आहे स्टील मिल वारे मामले जी असुल जेका आहे हक़ीक़त जेका आहे उनजी इनसाइट तव्हां ते पहुचाईसूं। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाश खे इजाज़त सदाईं गॾु। Sim TV Network mobile app. Watch live TV and all programs on your mobile. Download the app